अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक़्सिम मिनल अम्वाल वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सदक़त या रब्बल आलमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफिर। औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबि अहलिल जन्नह। औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदतुन निसाइ अहलिल जन्नह फातिमा। औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैनुम मिन्नी व अना मिनल हुसैन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मदीने वारे साईं सां मोहब्बत कंदड़ सब दोस्त बा आवाज़ बुलंद सलात दुरूद शरीफ पढ़ो। को भी ज़बान खामोश न रहे। दुरूद जी बरकत वडी आहे। फजीलत एक तव्हांखे ॿुधायां त हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वटि चंद नौजवान आया। जीअं तव्हां असां को मसइलो दरपेश थींदो आहे अवां असां नौरंग शरीफ में साईं उज़ैर गुल जागीरानी साहब वटि ईंदा आहियूं। मसइला फतवा जे हवाले सां फ़ैसिलनि जे हवाले सां या का तकलीफ़ हूंदी आहे दुनवी त साईं जन खां मशवरो बि वठंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ख़्वाब जी ताबीर बि अवां असां उलमा खां पुछा कंदा आहियूं त मां राति ख़्वाब ही ॾिठो आहे साईं हिन जो छा थींदो। ईंदा आहियो न बाबा आलिमनि वटि। समझोता या बिरोइकी में वाइज़ कयां? कहिड़ा कहिड़ा नथा सम्झो हथ मथे खणो। जेके सम्झो था भला ॿई हथ मथे खणो। तंहिंजे करे चुप न करे वियो। सुभान अल्लाह माशा अल्लाह या हाओ या न इहा ॻाल्हि सम्झो। छो त तव्हां मुजाहिदनि जी जमात आहे। मामूली न आहे। जो तव्हां मुजाहिद आहियो चओ इंशाअल्लाह ताला मुजाहिद आहियूं। इंशाअल्लाह बि चवंदासीं त सुभान अल्लाह बि चवंदासीं। मुसलमानो हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वटि चंद नौजवान आया।
साईं जन उन नौजवानन सा हाल अवाल कन था। पान फरमायूं पुट अवां परेशान नजर था अचो, अवां किए आया हो, शा मसलो आ, का तकलीफ है? जिसे मसलो है आ त असां एक मच्छी पकड़े आया हूं ढंड मां, पुल जेठा पानी बीठल हो, उन पुल जेठा असां एक मच्छी पकड़े करे उन के असां वड्डे टुके मिर्च मसाला विझी करे टांडन जे मथा रखियोसी। घंटन जा घंटा गुजरी विया, वह मच्छी पचे कान पई। वरी असां उन मच्छी के तए जे मथा रखियोसी, तेल में पचायूंस पर पचे कान पई। हालांकि बाह एड़ी शय आ जो जंगल के चट करे साड़े छड़े, लोह के पगारे। ही मच्छी जो टुकड़ो आ, गोश्त जो टुकड़ो आ, किलाक गुजरी विया, ही पचे कान थी। हजरत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जे अखिन मां कोड़ा अची विया। अल्लाहु अकबर, तवज्जो कजाए कंबर जा गैरतमंद मुसलमानो, तू न महबूब मोहम्मद जो उम्मती आ जो को सवा लख नबियन जो सरदार आहे। तवज्जो तवज्जो, दुरूद जी फजीलत बुधाए। ये शहजादा हैरान थी विया नौजवान तो साईं जन असां जे मसले के अञा हल ही न कयो, पान रोन था पया। साईं छाजे करे रो था? पान फरमाए पुट ये जेका मच्छी अवां ढंड मां पकड़े आया हो न, ये मच्छी ये दुनिया जी बाहि छाया पर इन के जहन्नम जी बाहि भी न साड़ींदो। सुभान अल्लाह में सुस्ती है, गाल समझ में नाही। मुसलमानो जी साईं छाजे करे जी पुट जे पुल जेठा बीठल पानी मां अवां मच्छी पकड़े आया हो न, वह मच्छी का मामूली ना है। उन मच्छी जे कन्नन ते अल्लाहु अकबर उहा शय पोती आ जो मां मदरसे में तालिबन के कुरान शरीफ पढ़ाए, दर्स रही करे, दीनी तालीम रही करे, तहपारी जी नमाज का बाद में तस्बीह खणी करे, उन पुल ते बिही करे, काबतुल्लाह जे तरफ मोह करे। सवा लख नबियन जे सरदार, खातमुन नबिय्यीन, इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, खतीबुल अंबिया, काइदुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा ॾाढा दुरूद पढ़ंदो आया। ये पानी मां मच्छी मोह पार कढी करे मिठे मोहम्मद जो दुरूद सलात बुधंदा आहिन, जंहिंजे कन्नन ते सलात ऐं दुरूद पहुतो। ही त दुनिया जी बाहि आ पर जहन्नम जी बाहि भी न साड़ींदी। पो तवां भी आका ते दुरूद पढ़ो त रब जहन्नम को भी बचाए, दुनिया जी बाहि खां भी बचाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मीही व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है अल्लाह को याद करने से। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का। जिसके दिल में अहले बैत की मोहब्बत नहीं, ऐसा समझो कि उसकी किस्मत में जन्नत नहीं। हसन हुसैन शहजादा बई जिनकी सूरत मिसले मोहम्मद हुई, रखी कूफिन तिन सावेर से शहीदन जा सरदार थिया। इंतहाई मोहतरम दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, बिलखुसूस इन जामिया जा मुहतिमम, कायदे कंबर, जमीयत उलमा इस्लाम जा लीडर हजरत साईं एडुकेट मौला उज़ैर गुल जागीरानी साहब ऐं तमाम सामीन हजरात, अज 6 जुलाई सन 2025 ऐं 10 मुहर्रमुल हराम 1447 हिजरी अवां असां सालाना अजीम शान शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस में शरीक आयूं। दुआए अल्लाह रब्बुल आलमीन अवां असांजी इन शिरकत के पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल फरमाए। आमीन चओ, जोर सां हिकु दफ़ो आमीन चओ।
छो त ही क़बूलियत वारो ॾींहुं आहे। हिते जेके तव्हां आया हो इन्हनि सभिनि खे अल्लाह क़बूल कयो आहे। क़ाबिलियत न आहे के अक़लमंद, के होशियार, के चालाक, के सुठा ॻाल्हाइण में मिठा, पर रब उन्हनि खे ही शोहदा इस्लाम कॉन्फ्रेंस नसीब न कई। छो त क़ाबिलियत न आहे, क़बूलियत आहे। जेके रब क़बूल करे, रब काबा जो कसम आहे, तव्हां असां जहिड़नि मंदन मेरन गुनहगारन ऐबदारन बदकारन बेकारन गरीबन मिस्कीनन के अल्लाह को पंहिंजे घरन मां घुराए करे पंहिंजे घर में विहारे करे सोनो कुरान तो बुधराए, मोहम्मद जो फरमान तो बुधराए, आल बैत जे जिक्र नसीब कई आहे। चओ सुभान अल्लाह। छो त मक्के में माण्हू त घणा रहन पया। अबू जहल मक्के जो हो, हसीन हो, जमील हो, अकलमंद हो, सोनो हो, ॻाल्हाइण में भी कोई उन सां मुक़ाबिलो न कंदो हो, पर अल्लाह वटि क़बूल न थियो। जेकॾहिं उनखे पंहिंजे क़ाबिलियत ते नाज़ हो, उहो क़ाबिल अल्लाह वटि क़बूल न आहे। जेकॾहिं क़बूल आहे त हज़रत बिलाल आयो आहे हबश मां, रब्बे काबा जो कसम आहे, अल्लाह क़बूल करे मोहम्मद जे कदमनि जो ग़ुलाम बणाईस। मेराज वारी रात अल्लाह जे महबूब नबी मेराज ते वञन था, जुती जो खड़काट बुधन था। पान फरमाई जिब्रील मुखा अग में केरा हिते पे घुमे। अल्लाहु अकबर। जिब्रील अलैहिस्सलात व सलाम फरमाई सोना मोहम्मद तुझो गुलाम बिलाल घुमे त मक्के मदीने जे घिटन में, पर तुझे गुलामी जे करे अल्लाह एड़ी इज्जत ॾिनईस जो तो मोहम्मद के उन जी जुती जो खड़काट तो बुधराए। जो सुभान अल्लाह। अबा इज्जत कंहिंजे हथ में आहे? अर्ज़ पो क्या त इमाम हसन हुसैन जेड़ा शहजादा करबला हवारो अल्लाह जे ज़ा जो कसमा केड़ो हुसैना मुझे दिलबर नबी आमिना जेलल महबूबे जुल जलाल मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा रहमतुल आलमीन नबी दा बच्चा हजरत अली जा लिखते जगर हजरत अम्मा साइन फातिमा ज़हरा जा जेके न जिगर जा टुकरो जने हसन जाओ उन जो नालो सोने अली रखियो हो हरब। हरब मन जंगजू वेड़ाक जने हसन के खणी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में सोनो अली खणी आयो। कुर्बान वना हसन तुझे कदमन ता अल्लाहु अल्लाह। मुसलमानो नालो एड़ो भलो शोन नालो भलो जे रखण वारो मोहम्मद मुस्तफा। अरे तूने मुझे नालन के अम्मा रखी, अब्बो रखियो, बाबे रखियो, डाडो रखियो, अती रखी, मासी रखी, नानी रखी, चाचा रखन पया। अल्लाहु अल्लाह। कुर्बान वना आल बैत ताजे नालन ता तवा जो नालो चो मिठे मोहम्मद पान रखियो आहे। सुभान अल्लाह। जेके वणे गाल त सुभान अल्लाह चवे। चो त शहीद खालिद महमूद फरमाइंदो हो जेको हिकड़ो सुभान अल्लाह चवंदो जन्नत में अल्लाह उनके वण लगाए दींदो। मां तो चवा एतरा सुभान अल्लाह चओ जो तवा नौरंग वा कंबर वारन जी कॉलोनी जन्नत में अलग थी वने। चो सुभान अल्लाह। बैयत बते कणी सुभान अल्लाह। साईं फरमायो अली जी मुझा साईं अल्लाहु अल्लाह। मुसलमानो पान फरमायो अली इन जो नालो चीसे हरब अल्लाहु अल्लाह। साईं फरमायो न न न अली तुझो शहजादो मुझी न्याणी जो बच्चो अल्लाहु अल्लाह। साईं जी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा। मुसलमानो तो के मुके भी न्याणियों प्यारियों तू भी पंहिंजी न्याणिन सां प्यार कनो आ, शफकत सां सॾ कनो आ। वो त मदीने जे मीर जी न्याणी आ। अल्लाहु अल्लाह। खातूने जन्नता सवाल सवाल नबियन जे सरदार इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सय्यदतुन निसाई अहलिल जन्नह फातिमा। ही मुजी न्याणी फातिमा जन्नती औरतुन जी सरदार। अल्लाहु अल्लाह। साईं फरमायो ओ अली इन जो नालो हरब नाई, इन जो नालो मां मोहम्मद हसन तो रखा। चो सुभान अल्लाह। नाला भी भला रखंदा क्यों? असा बरोचन जा नाला लीमो ट्रू कांडेरो किरड़ी यानी नाला है नसा। अल्लाहु अकबर। जी आचर ते जमदो ते चाचो आचर न नाला भला रखो मोहम्मद। चो सुभान अल्लाह। तो मोहम्मद नाले वारन के क़यामत जेडी सद थींदो या मोहम्मद
साईं जन के अल्लाह सॾ कंदो पर मोहम्मद नाले वारा उथी बीहंदा। अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद अबे अम्मा रखियो हो। अल्लाह फरमाई न मां त पंहिंजे मोहम्मद के बो सॾ कयां पर जे तव्हांजो नालो मोहम्मद आ त मोहम्मद जे सदके तव्हां सभई हड़ई जन्नत में हलिया वञो। मुसलमानों साईं ने फरमाया हसन नालो मां मोहम्मद तो रखा। साईं ने फरमाया ओरे करेस अना सोनो अली हसन साईं के वेझो कई। साईं जन पंहिंजी ज़ुबान मुबारक हसन साईं जे वात मुबारक में विझन था। तू पंहिंजे बच्चन के खारकू चूस रहीनो आ। तू पंहिंजे बच्चन जे वात में जेको आन माखी विझंदो आ। तू पंहिंजे बच्चन के दवा ॾींदो आ। रब्बे काबा जो कसम आ सवाल जेके भी बच्चा हुजन करोड़े अरबे खरबे वलियन बुजुर्गन जा बच्चा हजरत इमाम हसन जे कदमन जे दस्ता कुर्बान करे छड़िया। सुभान अल्लाह में सुस्ती आ ॾाढा चो सुभान अल्लाह। मुसलमानों कलमे वारो साईं जन पंहिंजी ज़ुबान मुबारक हजरत हसन साईं जे वात मुबारक में विझन था। अल्लाह अल्लाह नबूवत वारी ज़ुबान मासूमियत ने ज़ुबान सवालक नबियन जे सरदार जी ज़ुबान रब्बे काबा जो कसम मुसलमानों कलमे वारो उन ज़ुबान मां खुदा जे ज़ात जो कसम मज़ो मान वारो हसन हसन साईं हजरत साईं मोहम्मद मुस्तफा जी ज़ुबान के चूसिंदा बया। अल्लाह अल्लाह जने ड्रो करे विया रब्बे काबा जो कसम हुजूर फरमायो अली इन बच्चे जी पारती ओ मुसलमानों कलमे वारो उन अली जे बच्चन जा सा गुलाम उन अल बैत जा सा नौकर आयो पर असा उन अल बैत के मनीदा से जेको असा अल बैत के अवाए असा के अल बैत दग दिनो आ रस्तो दिनो आ त असा अल बैतन जो रस्तो अथव त अल्लाह जे कुरान वारो रस्तो थव। अब आल बैतन जो रस्तो केड़ो आ थोड़ा हाथ मथे त खणो रोजो तो न रखी आयो या रखी भी आया माशाल्लाह काफी पर इंशाल्लाह रोजे से हाथ मथे खण दे अञा कबूल थी वेंदो। सुभान अल्लाह। मुसलमानों कलमे वारो वरी मुझो हुसैन साईं दिलबर हुसैन इमाम हुसैन अल्लाहु अकबर नवासे रसूल जिगरे गोशे बतूल हजरत अली जो लिखते जगर जने हुसैन साईं जाओ मदीने जे मीर आमिना जे लाल वेठा सोने अली फरमायो हाने इन जो नालो न फातिमा रखंदी न मां रखंदुस जे इन जो नालो रखण वारो आ त डायरेक्ट मोहम्मद पान रखंदो। हुसैन जो नालो मदीने जे मीर डायरेक्ट रखियो आ। हजरत अली साईं खणी आया पान फरमाई सोना तानी न्याणी मां बेओ बच्चो जाओ आ साईं ही भी शहजादो आ साईं जो नालो तवा रखो अली तवा नालो चूंडियो आए किन न मुंजा साईं असा जो नालो न चूंडियो आ असा जी दिल थी चवे इन जो नालो मदीने वारो साईं पान रखे। साईं ने फरमायो वडे बच्चे जो नालो हसन इन जो नालो मां मोहम्मद हुसैन तो रखा। चो सुभान अल्लाह। केड़ो हुसैन आ साईं ने फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुमा मा हुसैन माया उन आल बैत जी गाल निकती आ। अल्लाह जी जान जो कसम मुसलमानों कलमे वारो वो हुसैन ए हसन नडड़ा शहजादा भांबड़ा पाईंदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे मिंबर ते भई शहजादा रिठो पेजे न्याणी जा बच्चा दिठो ये नजर पईजी वई साईं जन मिंबर खां लई करे वनी उन बच्चन के खणी करे हिकड़े के हिन पासे वियारिन था बे के हिन पासे वियारिन था। ओ नौरंजा गैरतमंद मुसलमानो कलमे वारो आका करे हिन मथे मुबारक हसन साईं के सिंगन था वरी हुसैन जे मथे मुबारक के सिंगन था। सहाबा इकराम जी कचहरिया ये नजर था कन असा के द गाल समझ में ना आई। मदीने जे मीर फरमायो ओ मुजा सहाबियो दुनिया जा मानू चंबेली के सिंगंदा गुलाब के सिंगंदा उनके खुशबू ईंदी आ पर मां मोहम्मद जने पंहिंजे न्याणी जे बच्चन जे मथन के सिंगंदो आ त मां मोहम्मद के जन्नत जी खुशबू ईंदी आहे। हुसैन सा रख प्यार हुसैन सा रख मोहब्बत रब्बे काबा जो कसम आल बैत जे मोहब्बत का सवा कुछ भी कोन थई। आल बैत सा मोहब्बत ए प्यार कंदे बेड़ा ई पार रब्बे काबा जो कसम तवज्जो कजाए उन हुसैन जी गाल निकती आ। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलबर नबी इमामुल अंबिया खतीबुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा रहमतुल आलमीन नबी को कायनात जो दिलबर नबी नमाज में उंदा हे हसन हुसैन साईं
भई बांबड़ा पाए करे आका जे कुल्लन मुबारकन ते वेंदा तू भी सुभान अल्लाह रब्बी सुभान रब्बियल आला चवंदो आ साईं उज़ैर गुल जागीरानी साहब जे पोया नमाज पढ़ंदो आ उस्ताद मोहतरम साईं कारी अब्दुल अजीज अब्बासी साहब जे पोया नमाज पढ़ंदो आ बेन आलिमन जे पोया नमाज पढ़ंदो आ पंहिंजी नमाज पढ़ंदो आ टे दफा सुभान रब्बियल आला चवंदो आ मथो मथे खणंदो आ वरी बियो सजदो दींदो आ अल्लाहु अकबर लौला कजे सरदार आमिना जे लाल महबूब जुल जलाल मोहम्मद मुस्तफा सजदे में होया ए बई शहजादा आया मुझे दिल पर नबी जे कुल्लन मुबारकन ते वेही रहा तवज्जो कजाए कंबर वारो उन हुसैन जी शान उन हसन जो शान रब्बे काबा जो कसम जने मुझे दिल पर नबी महसूस कयो तो मुझे पुठिए ते नौजवान वेठा आहिन जेके न मुझे लिखत जगर हन अल्लाहु अकबर साईं जन हसन हुसैन जे करे 70 दफा सुभान रब्बियल आला चयो आ सुभान अल्लाह मता मा यकदम मथो मथे खणा मुझे न्याणी जा बच्चा किरी पवन इनन के धक लगो ईजाओ अची हो जन मां मोहम्मद के ईजा आयो साईं ने फरमायो मुझे हसन हुसैन के न ईजायो जे हसन हुसैन के ईजायो जन मां मोहम्मद के ईजायो और नौरंगवा वारो आत्मा तो के साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक मा बुधाया साईं ने फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत मदीने जे मीर फरमायो हे जेके जन्नतीन हे नौजवान वो मुझे कायनात जेके भी जन्नती नौजवान जन्नत में हुंदा उन सारे नौजवानन जा सरदार हसन ऐं हुसैन हुंदा तवा असांजा भी सरदार थींदा न इंशाअल्लाह ऐं आहिन भी पर ओ नौजवानो जे चाहे तो त इमाम हसन हुसैन सरदार थियन पोते पंहिंजे अफालन के सुठो कर बेनमाजी जो सरदार इमाम हुसैन न थींदो जो रोजो न रखंदो उन जो सरदार इमाम हुसैन न थींदो अब्बे अम्मा जो नाफरमान जो सरदार इमाम हुसैन न थींदो पाड़े वारन के ईज़ाइण वारो वो इमाम हुसैन उन जो सरदार न थींदो परायो हक खाइण वारे जो सरदार इमाम हुसैन न थींदो नाक जुल्म कत्ल जानी उरियानी फहाशी गंद खराब शिरक कंदो उन जो सरदार इमाम हुसैन न थींदो इमाम हुसैन उन जो सरदार थींदो जंहिंजी जिंदगी कुरान जे मुताबिक गुज़री मदीने जे मीर जे सुन्नत मुताबिक गुज़री रब्बे काबा जो कसम जी कुरान ते इमाम हसन हुसैन अमल करे ॾेखारियो इए इमाम हसन हुसैन जा पोइ लग हुसैनी जे करे अमल करे ॾेखारींदा त उन्हनि जो सरदार हसन हुसैन थींदा चो सुभान अल्लाह ये न त दमादम मस्त कलंदर पेट जो परायो पेट जे अंदर बस मुझो सरदार इमाम हुसैन न जो तो हुसैन भी पाक त जमात भी पाक हुसैनी हुआ जंहिंजे अखियुनि में हया हुजे हुसैनी हुआ जंहिंजे चेहरे ते सुन्नत मुस्तफा हुजे हुसैनी उनखे चइबो आहे रब्बे काबा जो कसम जंहिंजे घर में पर्दो हुजे तो सुभान अल्लाह ये न त हुजूं हैदरी ऐं हुसैनी अधी वारा रात जो चक्कर ॾेई अचनि हमें मोमिनियाणी थी गुज़री अचनि पोइ तू हुसैनी आहे अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा मुझे साईं जी न्याणी आहे मदीने जे मीर फरमायो सय्यदतुन निसाई अहलिल जन्नत फातिमा मुझे जेकने जन्नती औरतुनि जी सरदार मुझी न्याणी आहे हाउ मुझी अम्मा मां कुर्बान वञा तुंहिंजे कदमनि तां जॾहिं आख़िरी वक़्तु आहे पाण फरमायो अली जी फातिमा अली जॾहिं मां दुनिया छॾे वञा त मुझे जनाज़े के रात जो खण जाए मुझे जनाज़े सां का लाइट भी न खण जाए मुझे जनाज़े सां जेको आहे न मथों पर्दो ॾिजाए छो कि दुनिया के पतो पइजी वञे पूरी जिंदगी फातिमा जो कद ऐं बुत कंहिं ॾिठो ई न आहे जेकॾहिं मरी वञा त कोई कंहिंजी अख नज़र न विझे त मता चवे त मुस्तफ़ा जी न्याणी ऐं अलीअ जी राणी जी कद एतिरी हुई उहा भी मां फातिमा बर्दाश्त नथी करे सघां कायनात जा इंसान काबा जो कसम है उलमा कसीर तादाद में मौजूद हैं आखिरी गाली हुई हजरत साईं अब्दुल कादिर मोगेरी अमीर जमीयत उलमा इस्लाम ताल का कंबर मौजूद हैं हजरत साईं कारी अब्दुल अजीज अब्बासी साहब मौजूद हैं या उलमा इकराम भाऊ महमूद मुस्तफा बेरवी साहब आखिरी गाल अर्ज को क्या तो मुसलमानों सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत फातिमा मदीने जे मीर फरमायो जन्नती औरतुनि जी सरदार मुझी न्याणी फातिमा हुंदी उहा केड़ी औरत हुंदी जंहिंजी सरदार अम्मा फातिमा हुंदी कंबर जी ओ
न्याणी ओ मुझी भेण अम्मा तू भी तवज्जो कजाए जे चाहे थी पई त क़यामत जे दिहाड़े जन्नत में अम्मा फातिमा जी सरदारी में हुजा अम्मा फातिमा जी क़यादत में हुजा तो मुझी न्याणी तू भी मथे ते रो पाए जाए मुझी अम्मा तुझी अखिन में भी हया हुजे ओ मुझी अम्मा तू भी पराए मर्दन से न गालाए जाए तू भी रोजेदार थी तू भी नमाज पढ़ तू भी कुरान पढ़ तू भी जेको न पर्दो कर छो तो कुरान में रब महबूब मोहम्मद के चयो मुझा महबूब पंहिंजे अहल बैतन के पंहिंजे अज़वाज मुतहरात के पंहिंजी न्याणियुनि के चयो क़यामत तक अचण वारन जेके भी मोमिन हुजन मां रब ऐलान थो कयां कुरान में या अय्युहन नबिय्यु कुल लि अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबिबिहिन चयो तो कुरान सचो आ ॾाढा ॻाल्हायो जेके कुरान ते यकीन बैयत मथे खणनि पो कुरान सचो आ या अॼो को मलंग सचो आ कुरान सचो आ न कुरान सचो आ न अल्लाह साईं कंहिंखे तो चवे सवा लख नबियन जे सरदार आदम खां वठी करे हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तक सारा नबी आया उन सारे नबियन जो सरदार मदीने वारो साईं आहे जे मोहम्मद मुस्तफा अक्सा मस्जिद बैतुल मुक़द्दस के अंदर सवा लख नबियन के जेको न नमाज पढ़ाई आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तक नबी बीठा आहिनि मुसल्लो खाली आ केर बीहंदो आदम नबी बीहंदो यूसुफ नबी बीहंदो इब्राहिम नबी बीहंदो याकूब नबी बीहंदो ज़करिया नबी बीहंदो दाऊद नबी बीहंदो मूसा कलीमुल्लाह बीहंदो ईसा रूहुल्लाह बीहंदो ना अज कोई अॻिते न बीहंदो जेकर क़यादत कंदो तो मोहम्मद मुस्तफा कंदो चो सुभान अल्लाह तू उन नबी जो उम्मती आ काॾे वई तुंहिंजी ॾाढ़ी हां गोल गोल में गोगड़ू लगो पियो आहीं हां वाणी में तो भी फर्क ना है जे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त क़यामत जे दिहाड़े जेके भी दाढ़ी वारा मर्द हुंदा मां उनन जे चेहरन ते उन दाढ़ी ते चुम्मी देई करे मां मोहम्मद जन्नत में मोकलींदुमास रे दाढ़ी वारो अज इरादो कयो त इंशाअल्लाह दाढ़ी रखदास भली दुनिया जा भोतार सरदार मीर नवाब उस्ताद खान अब्बो अम्मा चाचा मामा हत्ता के भली घरवारी नाराज थे थे पर मदीने वाले साईं के राजी करनो चाहो इंशाअल्लाह नबी साईं जी रजा में जन्नत में न दई मिठे मोहम्मद के नाराज कई कायनात जा सजदा दीदे जन्नत न मिलंदी छो त जन्नत आहे मोहम्मद जे कदमन में चो सुभान अल्लाह सवालक नबी भी थाइन आखिरी गाला मुझा दोस्तों नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अक्ते भी करे नमाज ता पढ़ाए रब्बे मोहम्मद जो कसमा वो अम्मा फातिमा ज़हरा जेका का खातूने जन्नत हसनैन करीमैन जी अम्मा है रब्बे मोहम्मद जो कसमा ओ मुजी अम्मा ओ मुजी भेण ओ मुजी न्याणी रब तोखे भी चयो आहे या अय्युहन नबिय्यु ए मुजा महबूब कुल अज़वाजिका पंहिंजे अज़वाज मुतहरात के चयो या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका महबूब पंहिंजे न्याणियुनि के चयो अल्लाहु अकबर चओ त असांजी महबूब मुस्तफा जूं चार न्याणियूं आहिनि उम्मे अम्मा रुकैया अम्मा ज़ैनब अम्मा कुलसूम चओ त फातिमा ज़हरा चओ सुभान अल्लाह डाढ़िया डाढ़िया चओ सुभान अल्लाह सिर्फ मदीने वाले साईं जू घरवारी पर्दो कन या साईं जन जू न्याणियूं ना अल्लाह फरमाए व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबिबिहिन ए मुजा महबूब कायनात जे आखिर तक जेके भी ईदा मां रब ऐलान तो कया जिन भी मुस्तफा ते कलमो पढ़ियो आ उहे सब पंहिंजी न्याणियुनि ऐं घरवारियुनि के पर्दो कराइन चओ तो कुरान सचो आ अमल कंदव इंशाअल्लाह केड़ा केड़ा इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ रीदव इंशाअल्लाह उलमा हक जो साथ रीदव इंशाअल्लाह चंगा भला जिन जा अब्बा दादा सजी जिंदगी मदरसन में गुजारी उन जा छोरा पानी जे ढुक ते बीठा अल्लाहु अकबर सजो तू जेको न पंहिंजी इबादत खत्म करे छॾी छो त गैरुल्लाह जे नाले ते जेका शइ खाईंदे पीअंदे वो सूअर जे गोश्त खां वधीक ख़राब थई शींह मरी त सघे तो तब ढब नथो चरी सघे तंहिंजे करे चओ इंशाअल्लाह बुख काटे सघूं था गैरुल्लाह वारी शइ न खाईंदासीं ॾाढा चओ इंशाअल्लाह केड़ा केड़ा मुजाहिद आयो मुफहिद ॻाल्हाइन हजरत बे वारे साईं जा मुरीद ॻाल्हाइन हजरत अमरोटी जा नौकर ॻाल्हाइन हजरत हारेजी जा नौकर ॻाल्हाइन असा जा कंद कपजी तो सघन था पर गैर जी आॾो नथा
मथा झुकी सघूं असांखे इमाम हुसैन सबक ॾेई वियो आहे त यज़ीद जी बैयत खां मां इनकार करे छॾियो इन जे करे तो बैयत कर मुंहिंजी सजदो मुंहिंजो मां चयो तोखे ख़बर न आहे यज़ीद मां उन जो बच्चो आहियां मुंहिंजो बाबो अली आहे मुंहिंजो नानो मुस्तफ़ा करीम आहे हे हसन जो कंध त कपजी सघे थो पर यज़ीद जी बैयत नथो करे सघे हे हसन जे करे सजदो कंदो त हिकिड़े रब जो सजदो कंदो पोइ तव्हां बि सजदो कंदो इंशाअल्लाह कायदे सिंध जा बिरादर अल्लामा ताहिर महमूद भी इंशाअल्लाह अची रहा आहिनि उन्हनि जो भी बयान थींदो हम हक सदाकत का परचम घर घर लहरा कर दम लेंगे बातिल के अज़ाहिम को फल्लाहु मिट्टी में मिलाकर दम लेंगे अल्लाह की कसम इस धरती को गुलजार बनाकर दम लेंगे सो चाहे कफील कुछ भी हो हर हाल में अपना हक लेंगे इज्जत से जिए तो जी लेंगे वरना इमाम हुसैन की तरह जाम शहादत पी लेंगे अल्लाह मुखे भी शहादत वारो मौत नसीब करे सभिनी ये तमन्ना क्यों अल्लाह से शहादत वारो मौत नसीब करे उहे भी मरणो आ यार वाटरन में एक्सीडेंटन में बीमारन में मरंदा से पर इस्लाम है कुरान खत्म नबूवत अहल बैत ए असहाब सगोरन जी चौकीदारी कंदे जे करे मौत आयो तो सौदो सस्तो आ जो जान माल मोहम्मद जे सहाबा अहल बैत दा कुर्बान करे छडींदा से अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह इन मदरसे के दिन दुगनी रात चुगनी तरक्की अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन साईं उज़ैर अहमद साहब मेहनतुन के ऐं तमाम दोस्त जी मेहनतुन के पंहिंजे बारगाह इलाही में कबूल फरमाए जेकर ही जो मुखे एजाज मिलो आ मां त मौलवी ना आया मां उस आलिमन जो नौकर आया तंहिंजे करे मुखे जेको एजाज मिलो वो मुझे उस्ताद शेखुल अरब वल अजम उस्तादुल कुर्रा इमामुल कुर्रा हजरत साईं कारी मोहम्मद आलम अब्बासी रहमतुल्लाह अलैहि जी दुआऊं हिन मुंहिंजा रब जेको मां ॻाल्हायो आहे इन जो सवाब मुझे उस्ताद खे अता फरमाए तमाम जमी मुसलमाननि जी मग़फ़िरत फरमाए जाए मुझे अब्बे अम्मा जी मग़फ़िरत फरमाए उन जा फर्जंद अर्जुमन जानशीन शेखुल अरब वल अजम हजरत साईं कारी अब्दुल अजीज अब्बासी साहब मौजूद हैं अल्लाह इन जी उम्र में बरकत फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी